तुंहिंजे ॻाल्हाइण मां लॻे थो त तुंहिंजो पंहिंजे पीउ सां घणो लॻाउ हुयो। हाणे मां दादा बिना अकेलो कीअं रहंदुसि? जीअं पहिरियों रहंदो हुई। मतलब? तुंहिंजो पीउ त ॿुढाश्रम में रहंदो हो न। हाणे माण्हुनि खे ॾेखारण लाइ इहो ढोंग छो थो करीं त हुनजी इच्छा पूरी करण लाइ मां हरिद्वार थो छॾणु वञा। छॾे ॾिनो औलाद अकेलो, हाणे जीअं तीअं जीअणो आ, फुरजी वियो आशियानो, हाणे बेघर रहणो आ। हाणे ॿुधो अंदरि एडी न्यूज़ कवर कजे। हा हा जो सॼी जनता ॾिसे हा त मां नागेश नागपाल इहो मां नथो चवां, सॼो शहर चवंदो आहे मां केतिरो दानी आहियां। हाणे अंदरि हलंदासीं, अंदरि सां शयूं विराईंदासीं, हे कवर कंदा, जनता ॾिसंदी। इहा ई जनता त मुंहिंजी वोट बैंक आहे। अॼुकल्ह जी मॉडर्न औलाद गॾियल कुटुंब परिवार जी संस्कृति कोन ॼाणे। झूलेलाल साईं, हिननि खे सद्बुद्धि ॾियो।